नेब कानून में तरमीम सां वज़ीर आज़म शहबाज शरीफ, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, यूसुफ रज़ा गिलानी, परवेज़ अशरफ, शौकत तरीन समेत केतिरनि ई सियासतदाननि फ़ाइदो वरितो। फ़हिरिस्त सुप्रीम कोर्ट में पेश। नेब कानून में तरमीम ख़िलाफ़ इमरान खान जी दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान पेश कयल फ़हिरिस्त में अॻूणे गवर्नर महताब खान, सब्तीन खान, अनवर मजीद, शौकत अज़ीज़, असलम रहसाणी, लश्करी रहसाणी, लियाकत जतोई ऐं ॿियनि जा नाला बि शामिल। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त पार्लियामेंट अदलिया खे को बि कानून कालादम करार ॾियण लाइ घणा अख़्तियार ॾिना आहिनि। जस्टिस मंसूर अली शाह पुछियो त छा नेब तरमीमूं बुनियादी हक़नि खां सवाइ बाक़ी आइनी शकनि सां टकराव में हुजण ते कालादम थी सघनि थियूं। जस्टिस एजाज़ुल हसन रिमार्क्स में चयो त मुमकिन आहे त अदालत उन नतीजे ते पहुचे त नेब तरमीमुनि मां फ़ाइदो उन्हनि खे थियो जेके हुकूमत में आहिनि। पंजाब ऐं केपी में चूंडुनि जी तारीख़ ॾिनी वञे। सदर आरिफ अलवी चीफ इलेक्शन कमिश्नर खे ख़त लिखी छॾियो। सदर पारां लिखियल ख़त में ॼाणायो वियो आहे त असेंबलियूं टुटण बैदि आइन 90 ॾींहनि अंदरि चूंडूं कराइण जो पाबंद बणाए थो। इलेक्शन कमीशन इलेक्शन एक्ट 2017 तहत फौरी तौर नयनि चूंडुनि जो ऐलान करे छॾियो। चूंडुनि जी तारीख़ सां ई सूबाई ऐं आम चूंडुनि बाबति अफ़वाहनि खे ख़तमु करे सघिजे थो। फर्ज़नि में अदायगी में नाकामी ते इलेक्शन कमीशन खे आइन जी भञकड़ी जो ज़िम्मेवार करार ॾिनो वेंदो। पेट्रोलियम शयुनि जा अघ वधाइण जो को इरादो न आहे। ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे संदन लाइसेंस रद्द कया वेंदा। मुमलिकती वज़ीर मुसद्दिक़ मलिक चयो आहे त मुल्क में तेल ऐं गैस जी घोट न आहे। घुर्ज मूजिबि 20 ॾींहनि जो पेट्रोल ऐं 29 ॾींहनि जो डीज़ल मौजूदु आहे। अवाम खे तेल ऐं गैस जी फराहमी लाइ क़दम खंया पिया वञनि। पाकिस्तान ऐं IMF विच में हलंदड़ ॻाल्हियुनि में अॻुभराई। नाणे वारी मुमलिकती वज़ीर आयशा पाशा IMF सां मुआहिदो जल्द करण जी ख़ुशख़बरी ॿुधाए छॾी। आयशा गौस पाशा चयो त कोशिश आहे त आम माण्हू ते भार न विधो वञे। बिजली अघनि या टैक्स जो भार सरहदी वारनि माण्हुनि ते पवे। वज़ीर आज़म फ़ैसिलनि जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। मुल्तान जी इलेक्शन कमीशन ऑफिस में झेड़े ऐं भञडरा ते पुलिस जो PTI ऐं नून लीग अॻुवाणनि तोड़े कारकुननि ख़िलाफ़ एक्शन। PTI जे आमिर डोगर ऐं नून लीग जे शेख तारिक रशीद समेत ॿिन्ही पार्टीज़ जा केतिराई कारकुन गिरफ़्तार। नंढी चूंड लाइ नामज़दगी फार्म जमा कराइण दौरान ॿिन्ही पार्टीज़ जे कारकुननि में झेड़े जे केस में गिरफ़्तारियुनि लाइ पुलिस PTI अॻुवाण आमिर डोगर जी औताक ते छापो हयो। 12 कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो। कारकुननि जी गिरफ़्तारी बाद आमिर डोगर बि पाण मुरादो गिरफ़्तारी पेश करे छॾी। नून लीग जे 3 अॻुवाणनि ऐं कुझु कारकुननि खे बि गिरफ़्तार कयो वियो। फवाद चौधरी जो चवणु आहे त आमिर डोगर जी गिरफ़्तारी सां जेल भरियो तहरीक जी शुरूआत थी वई आहे। बहुत फख्र कर रहा हूं कि इस पूरे सिलसिले में सबसे आगे जैसे वर्ल्ड बैंक का सदर ने कहा कि हमारे हुकूमत सिंध और चीफ मिनिस्टर सिंध का मेहनत की वजह से जिनीवा कॉन्फ्रेंस का ठीक 1 महीने बाद हम आज यहाँ खड़े हैं और आज आपके सामने हमने लोगों के घरों को एक बार फिर बनाने का जो सिलसिला है वो हमने शुरू कर लिया है। उनसे ये वादा था कि मुश्किल है, टाइम लगेगा, मगर मेरा आपसे ये वादा है कि इंशाअल्लाह ताला हम मिलके आपके घर को तामीर नौ से हम आपके घर को बनाएंगे। हम ना सिर्फ जिन लोगों का घर को नुकसान हुआ या बिल्कुल ही तबाह हुआ उसको एक बार फिर बनाएंगे कि हम ना सिर्फ इनको घर बना के दें मगर सैलाब मुतासरीन को मालिकाना हकूक भी दे दें। और मेरा तो मुतालबा होगा CM साहब से कि वो मालिकाना हकूक जो है वो घर के औरत को दिया जाए।
पीपी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो बोर्ड मुतासिरनि खे घर ठाहे ॾियण सां गॾु खेनि मालिकाना हक़ बि ॾियण जो ऐलान करे छॾियो। बिलावल भुट्टो चयो त वॾे वज़ीर खे चवंदुसि त मालिकाना हक़ घर जे औरतुनि खे ॾिना वञनि। सिंध हुकूमत अमीरनि ऐं ग़रीबनि विच में फ़र्क़ु ख़तमु करणु चाहे थी। बोर्ड मुतासिरनि जे घरनि जी अॾावत लाइ हिकु ॾहाई $5 अरब जी ज़रूरत आहे। कराची में कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो चयो त सिंध हुकूमत ऐं वॾे वज़ीर जी महिनत आहे जो जिनीवा कॉन्फ्रेंस जे 1 महीने बाद हिते बीठल आहियूं। एहतियाती हुकूमत ऐं परॾेही पॉलिसी जी सभ खां वॾी कामयाबी जिनेवा कॉन्फ्रेंस आहे। IMF खे चवां थो त बोर्ड खे मुंहुं ॾींदड़ माण्हुनि खे महांगाई में न ॿोड़े। सिंध हुकूमत बोर्ड मुतासिरनि जे घरनि जी अॾावत लाइ पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप सां मुआहिदे ते सही करे छॾी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह वर्ल्ड बैंक, एशियन बैंक, UNDP ऐं ॿियनि डोनर्स एजेंसीज़ जे नुमाइंदगनि जी मौजूदगी में मुआहिदे ते सहियूं कयूं वयूं। बिलावल भुट्टो ज़रदारी बोर्ड मुतासिरनि जे घरनि जी अॾावत लाइ फंड्स पिणु जारी कया। कराची में कॉन्फ्रेंस दौरान पहिरीं किस्त जी वसूली सिधी रीत ॾेखारी वई। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त जारी कयल फंड्स शुरूआती तौर 7 ज़िलनि लाड़काणो, सखर, दादू, हैदराबाद, ठट्टो, उमरकोट ऐं टडोलायर लाइ फंड्स जारी कया विया आहिनि। मुतासिरनि खे 75,000 रुपयनि जी पहिरीं किस्त जारी थी आहे। केपी खे दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ ॾिनल 417 अरब रुपया किथे ख़र्च थिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ नाणे खाते खे जांच जी हिदायत करे छॾी। वफ़ाक़ी हुकूमत पेशावर साने खां पोइ नेशनल एक्शन प्लान ते नज़रसानी ऐं प्लान वधीक असराइतो बणाइण जो फ़ैसिलो करे वरितो। अस्करी क़यादत खां पार्लियामेंट जे गॾियल इजलास में इन कैमरा ब्रीफिंग वठण जो बि फ़ैसिलो। पुलिस लाइन साने खे नज़र में रखंदे क़ौमी सलामती कमेटी जो इजलास घुराइण जो बि फ़ैसिलो थींदो। इस्लामाबाद जी अदालत मां राहदारी रिमांड मिलण बाद मरी पुलिस शेख रशीद खे कलडाना थाणे ते मुंतक़िल करे छॾियो। अदालत पारां शेख रशीद खे सुभाणे मंझंदि जो लाॻापियल अदालत में पेश करण जो हुकुम। शेख रशीद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त खांइस का बि जांच न पई थिए, हू इमरान खान सां गॾु इलेक्शन विढ़ंदो। तहरीक इंसाफ के दोस्तों ने फैसला किया है, मुस्तफी होने का ऐलान कर रहे हैं। लाहौर हाई कोर्ट तहरीक इंसाफ जे 43 MNAs खे डिनोटिफाई करण वारो इलेक्शन कमीशन जो नोटिफिकेशन मुअतल करे छॾियो। दरख़्वास्तुनि ते फ़ैसिले ताईं समूरनि तकनि में नंढी चूंड रोकण लाइ स्टे ऑर्डर्स बि जारी। अदालत इलेक्शन कमीशन समेत ॿियनि धुरियुनि खे नोटिस जारी कंदे जवाब तलब करे वरितो। जस्टिस शाहिद करीम PTI जे रियाज़ फतियाना समेत 43 MNAs जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। वकील बैरिस्टर अली ज़फर दलील ॾींदे चयो त स्पीकर इस्तीफ़ाऊं मंज़ूर करण खां अॻु इंक्वायरी न कई। मेंबर इस्तीफ़ाऊं मंज़ूर करण लाइ स्पीकर वटि पेश न थिया। मेंबर्स खे ॿुधण खां सवाइ स्पीकर इस्तीफ़ाऊं मंज़ूर नथो करे सघे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वफ़ाक़ी काबीना में वाद करे छॾी। वधीक 5 ख़ासि मुआविन काबीना में शामिल शाइस्ता परवेज़, हामिद हमीद, कैसर शेख, राव अजमल ऐं मलिक सुहेल जी शमूलियत खां पोइ वज़ीर आज़म जे ख़ुसूसी मुआविननि जो अंग वधी 40 ऐं वफ़ाक़ी काबीना जे मेंबर्स जो मजमूई अंग 83 थी वियो। ऐं सखर वेझो अगवा थी वियल इनकम टैक्स जो असिस्टेंट कमिश्नर बाज़ियाब। गुलाम शबीर शेख जी बाज़ियाबी कीअं अमल में आई? SSP सखर सिंगार मलिक बेख़बर। KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे SSP चयो त इनकम टैक्स जे असिस्टेंट कमिश्नर खे अगवा करण बाद वारसन खां 2 करोड़ रुपया भूम घुरियो वियो। अॼु 1 नंबर तां गुलाम शबीर शेख फोन करे ॿुधायो त धाड़ेलनि खे छॾे ॾिनो आहे, जंहिं बाद पुलिस असिस्टेंट कमिश्नर खे वठी आई। गुलाम शबीर खे गुज़िरियल ॾींहुं सखर खां लाड़काणी ॾे अगवा कयो वियो हो।